हाय गाइस, हाय माण्हू, कीअं आहियो तव्हां सभई। मां जाम ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो कॉलेज इवेंट जज कयो एंड मां सोचो उन एक्सपीरियंस मां तव्हां सां शेयर कयां, तॾहिं इहो वीडियो थी ठाहियां। मूंखे जाम मज़ो आयो। HR कॉलेज जेको बॉम्बे में कॉलेज आहे, इट इज़ पार्ट ऑफ द HSNC बोर्ड, हैदराबाद सिंध नेशनल कॉलेजिएट बोर्ड, जेके हाणे एक्चुअली फुल फ्लेजेड यूनिवर्सिटी ठही विया आहिनि। आई एम सुप्रीमली एक्साइटेड अबाउट इट। HR कॉलेज मूंखे इनवाइट कयो। उन्हनि जो हिकिड़ो क्लब आहे, कैस्केड क्लब। बेसिकली उहो क्लब स्टूडेंट जी पर्सनैलिटी डेवलपमेंट ते फोकस कंदो आहे, स्टूडेंट्स जी। त उन्हनि मूंखे इनवाइट कयो इवेंट जज करण लाइ एंड इवेंट में जाम कैटेगरीज़ हुयूं, जाम मज़ो आयो। मूंखे तव्हांखे सभु डिटेल में ॿुधाइणो आहे। त अचो वीडियो स्टार्ट कयूं। बेसिकली दिवेश जेको हिकिड़ो स्टूडेंट आहे HR कॉलेज जो, उन मूंखे मैसेज कई इंस्टाग्राम ते कि वी वुड लाइक टू हैव यू एज वन ऑफ द जजेस एंड आई वाज लाइक फाइन। त पोइ उन मूंखे कैटेगरीज़ ॿुधाई ऐं मूंखे चयईं कि चूज़ कर। त आई वाज लाइक आई एम इंटरेस्टेड इन ऑल ऑफ देम। त पोइ रश्मि रेडकर मैम जेके उन क्लब जा हेड इन आई थिंक, एंड दिवेश, उन्हनि मूंखे मैसेज कयो कि वी हैव डिसाइडेड दैट यू आर going to be the only judge. खाली मां थींदमि जज इन इवेंट जी। I was like, oh my god, how special is that? त जाम एंट्रीज आयूं हुयूं। मां 2 ॾींहं खयां सभु एंट्रीज खे गो थ्रू करण में। उन्हनि मूंखे एक्चुअली इन्हनि ॿारनि जो जेको ऑर्गेनाइजेशन स्किल्स हुयो उहे जाम वणियो। कुछ भी मूंखे व्हाट्सएप न कयो, इनफैक्ट व्हाट्सएप नंबर एक्सचेंज थियो ई न। एंड मूंखे सभु ईअं प्रोफेशनल रखणु वणंदो आहे, त मां ईमेल एंड इंस्टाग्राम इहे 2 मीडियम्स ते वधीक एक्टिव हूंदी आहियां। त उन्हनि सभु एंट्रीज जमा करे मूंखे ईमेल कयो। 5 कैटेगरीज़ हुयूं उन्हनि जूं। लोगो मेकिंग, पोस्टर मेकिंग एंड पेंटिंग्स हुयूं एंड ॾाढियूं सुठियूं एंट्रीज़ हुयूं। एंड जेकी लास्ट कैटेगरी हुई उहा राइटअप्स जी हुई। त उनमें पोम्स बि हुयूं एंड राइटअप्स भी हुया। उहे 2 सेपरेट हुया राइटअप्स जे अंदर, लाइक एसेज या आर्टिकल्स उन फॉर्मेट में हुया। त मां पहिरें ॾींहं ते सभु जेको विजुअल मटीरियल हुयो, लोगो मेकिंग एंड पेंटिंग एंड पोस्टर, उन्हनि खे जज कयो। मूंखे कलर थियोरी एंड कलर व्हील एंड कलर्स जो थेरेपी जेकी थींदी आहे उन ते मां जाम स्टडी कई आहे। मां पाण पोस्टर मेकिंग सेखारींदी हुअमि जंहिं महिल लंडन में हूंदी हुअमि एंड जाम इम्प्लीमेंट कंदी आहियां मां लाइफ में। डिजिटल मीडिया लाइ असां जाम यूज़ कंदा आहियूं कलर्स। त कलर्स जो इंपॉर्टेंस मूंखे ॾाढो ख़बर आहे एंड इन करे जंहिं महिल लोगो, पेंटिंग एंड पोस्टर्स जी मां जज पई कयां न, एॾो मज़ो पियो अचे। मां हिते तव्हां सां शेयर कंदमि मां किन किन खे फर्स्ट, सेकेंड, थर्ड ॾिनो, बट एक्चुअली फर्स्ट, सेकेंड, थर्ड त ईअं थोरो दिलि ते पत्थर रखी ॾियणो पवंदो आहे, छाकाणि त कमु त सभिनीनि जो सुठो आहे। बट इन लॉकडाउन जे करे आई थिंक के ॼणा वधीक सुठा थी विया आहिनि, पंहिंजे स्किल्स खे वधीक शार्पन कयो अथऊं उन्हनि। मूंखे पर्सनली लोगोस एॾा सुठा लॻा, बट ऑल्सो किन किन जा ठीकु ठीकु हुया। त ईअं पियो लॻे कि मे बी लोगो मेकिंग लाइ थोरो अञा डिटेल्ड ॿारनि खे या त सेखारणु खपे या त ॿार पाण सिखनि। 2-3 एंट्रीज हिकदमि सुठियूं हुयूं ऐं के एंट्रीज ठीकु ठीकु हुयूं, बट ॾाढो मज़ो आयो। जेके फाइनल मां सिलेक्ट कया, टॉप 2-3 जज कया, उहे मां हिते तव्हां लाइ स्क्रीन ते विझंदमि। त ॾिसजो केॾा मस्त था लॻनि लोगोस। कलर्स जाम सुठा यूज़ थियल आहिनि, टेक्स्ट सुठी यूज़ थियल आहे, बट मोस्ट इम्पॉर्टेंटली हिकिड़े लोगो जो कमु थींदो आहे कि सॼो उन ब्रांड जो सार असांखे लोगो में ॾेखारे, मीनिंग ॿुधाए उन ब्रांड जी, व्हाट डज़ दैट ब्रांड स्टैंड फॉर एंड उन ब्रांड जो छा कमु आहे। एंड कलर्स बि जाम कुझु कन्वे कंदा आहिनि बिना कुझु चवणे, माना बिना टेक्स्ट जे। त लोगोस ॾाढा सुठा एंट्रीज़ आयूं हुयूं। पेंटिंग्स जूं बि ॾाढियूं सुठियूं एंट्रीज़ आयूं। पेंटिंग्स जी जेकी थीम हुई उहा मूंखे ॾाढी वणी एंड ॾाढो ईअं ब्यूटिफुल इमेजिनेशन यूज़ करे माण्हुनि एंट्रीज़ मोकिलियूं हुयूं। पेंटिंग में त मां आई थिंक 8-10 ॼणनि खे फुल मार्क्स ॾिनियूं, एॾो मूंखे वणियो पेंटिंग्स जेके ॿारनि मोकिलियूं हुयूं। अगेन पोस्टर मेकिंग जो बि साॻियो ई हो। थोरो आई थिंक पोस्टर्स ते सेखारणो पवंदो ॿारनि खे या ओवरऑल कॉलेजिस में अॼुकल्ह टीनेजर्स खे, बिकॉज पोस्टर्स एंड लोगोस अहिड़ियूं शयूं आहिनि न जेको हिकु इमेज जे थ्रू तव्हांखे जाम कुझु कन्वे करिणो आहे। त उन जाम कुझु कन्वे करण लाइ ओतिरो अटेंशन ॾियणो पवंदो आहे, ओतिरो वक़्तु स्पेंड करिणो पवंदो आहे, ओतिरी प्रैक्टिस करणी पवंदी आहे। बट मूंखे ॾाढो मज़ो आयो। हाणे फाइनली अचूं था असां राइटअप्स ते। ओ माय गॉड, राइटअप्स में जाम सुठियूं एंट्रीज़ आयूं। जेके एसेज हुया, आई थिंक उन्हनि जो हिकिड़ो टॉपिक कोविड-19 एंड मेंटल हेल्थ हुयो। त चङनि ॼणनि मेंटल हेल्थ जे बारे में जाम कुझु लिखियो हुयो एंड चङनि ॼणनि जो मूंखे लॻो कि हे त अख़बार मां खयल आहे या त कॉपी पेस्ट कयल आहे, बट बेसिकली आहिनि उहे शयूं न, माण्हूअ खे पाण खे डिस्ट्रैक्ट करिणो आहे एंड वधीक इहो न सोचणो आहे, वधीक पाण खे डिप्रेशन में न खणी अचिणो आहे, इहो सोचे सोचे करे। बट
मूंखे राइटअप्स स्पेशली जेको एसेज एंड आर्टिकल्स आहे उन्हनि खे ॾिसी करे थोरो ख़राबु लॻो, छाकाणि त स्ट्रक्चर जेको आहे न लैंग्वेज वोकेबलरी स्ट्रक्चर उन्हनि ते अञा जाम महिनत करणी आहे ओवरऑल। एंड इहो मां ख़ाली HR कॉलेज जी ॻाल्हि नथी कयां, ॿियनि ॿारनि जा बि मां राइटअप्स ॾिसंदी रहंदी आहियां, इंस्टाग्राम ते मूंखे मोकिलींदा रहंदा आहिनि। एंड जेकी लैंग्वेज आहे न आई थिंक उहा ॾींहों पोइ ॾींहुं घटिजंदी थी वञे। एंड आई थिंक उनजो हिकिड़ो वॾो कारण आहे डिजिटल मीडिया। हूअं मुंहिंजे ज़माने में असां जाम पढ़ंदा हुआसीं, लाइब्रेरी में एॾा कलाक वेहंदी हुअमि मां सेंट ज़ेवियर्स जे, त एंड फ़ोन ओतिरो इम्पोर्टेंट न हूंदो हुओ, हुन महिल टच स्क्रीन न हूंदो हुयो, त असांखे पढ़ण जे अलावा जिन खे बुक्स पढ़ण जो शौक़ु आहे उन्हनि खे पढ़ण जे अलावा ॿियो कोई ऑप्शन ई न हूंदो हुयो। बट अॼुकल्ह हिन जे करे सभु कुझु बैक स्टेप थी वियो आहे, बैक बर्नर ते हली वियो आहे। बट आई थिंक जेतिरो असां वधीक पढ़ंदासीं ओतिरी असांजी भाषा बेटर थींदी, वोकेबलरी। एंड इहो सिंपल लॉजिक आहे। पोम्स भी ॾाढियूं सुठियूं हुयूं, नज़मूं ॾाढियूं सुठियूं पोम्स आयूं। एंड छाकाणि त मां इंग्लिश लिटरेचर मास्टर्स आहियां, मूंखे रीडिंग राइटिंग जाम वणंदी आहे, त ईअं पियो लॻे कि इहो जेको कॉम्पिटिशन हुयो, जेको कैस्केड क्लब इवेंट रखियो उहो इहो ख़ासि मुंहिंजे लाइ रखियो हुयो। एंड ऑल्सो 6-8 महीना थी आहिनि मूंखे कॉलेज में वई न आहियां, हूअं जिते बि मूंखे इनवाइट कंदा आहिनि त आई ट्राई टू ब्लॉग इट। बट हे ॾाढो अलॻि एक्सपीरियंस हुयो, छाकाणि त सब कुछ ऑनलाइन कयो असां। मां कोशिश कई जेतिरो इंस्टाग्राम ते हिन बारे में ॿुधाए सघां ओतिरो ॿुधायो। एंड फाइनल जेको क्लोजिंग सेशन हुयो, अवॉर्ड्स सेशन हुयो, सेरेमनी हुई, उहा ज़ूम ते हुई। एंड मां संभड़ी ठही वेठी हुअमि ऑफकोर्स। पूजा मैम बि हुया जेके HR कॉलेज जा प्रिंसिपल आहिनि। एंड आई एम जस्ट सो प्राउड ऑफ हर। आई एम रियली यू नो इम्प्रेस्ड हो जंहिं तरीक़े सां कॉलेज खे जंहिं दिशा में खणी वञनि था। हाणे न्यूली अपॉइंट थिया आहिनि प्रिंसिपल, बट हो ॾाढा यू नो लाइक माण्हू नया नया आहिनि स्टाफ टीम ते, उन्हनि खे सभु ख़बर आहे एंड ॾाढा नॉलेजेबल आहिनि। मां कॾहिं मिली न आहिनि, बट इन खां अॻु बि मूंखे सिंधी संगत जेको HR कॉलेज जो ॿियो क्लब आहे उन्हनि मूंखे इनवाइट कयो हुयो पंहिंजे सेशन लाइ। त हिकु ॿिनि सेशन्स में मां पूजा मैम सां मिली आहियां। एंड आई एम जस्ट सो ग्रेटफुल कि पूजा मैम, लाजो मैम, जश टेकवानी, दिवेश, रश्मि रेडकर मैम, इन्हनि मूंखे सिंधी संगत एंड कैस्केड रिस्पेक्टिवली इवेंट्स ते इनवाइट कयो आहे। आई थिंक HR कॉलेज इज़ वन ऑफ द बेस्ट कॉलेजिस इन बॉम्बे, छाकाणि त उहो मूंखे ॾिसण थो अचे ॿारनि जे बिहेवियर सां, टीचर्स जे बिहेवियर सां, एंड ऑल्सो जेको उन्हनि जो इंटर स्टाफ इंटर स्टूडेंट बिहेवियर आहे। जेको ज़ूम सेशन हुयो उहो बि ॾाढो सुठो हुयो। इट एंडेड विद अ पलव, झूलेलाल जो पलव सां। एंड मूंखे ॾाढो वणियो, छाकाणि त कैस्केड क्लब कुछ भी सिंधी सां रिलेटेड ना है, बट छाकाणि त प्रिंसिपल मैम सिंधी आहिनि, HR कॉलेज छाकाणि त सिंधी मैनेज्ड आहे, त आई थिंक इन करे उन्हनि झूलेलाल जे पलव सां एंड कयो। मूंखे त ॾाढो मज़ो आयो। ज़ूम ते उन्हनि जे बाक़ी चङनि टीचर स्टाफ, टीचिंग स्टाफ अटेंड कयो हुयो। एंड जेको उन्हनि जो बॉन्ड आहे न उहो ॾाढो वॉर्म आहे। इट मेक्स यू फील लाइक यू नो वेरी इनवाइटेड। त मूंखे ॾाढो मज़ो आयो। एंड मूंखे तव्हां सां इहो शेयर करणो हुयो कि जेकी कॉलेज लाइफ आहे न उहा अहिड़ी लाइफ आहे कि माण्हू कॾहिं न चाहींदा पूरी थिए। एंड आई लव बीइंग अ कॉलेज स्टूडेंट। कहिड़े बि कोई बि लेवल ॾेई छॾियो, बसि मूंखे कॉलेज सां एसोसिएशन हुजे, ईअं मूंखे लॻंदो आहे। त आई वॉज़ वेरी हैप्पी। जाम टाइम खां पोइ एॾी ख़ुशि हुयमि। उन खां अॻु ऑफकोर्स मूंखे BTTC कॉलेज, आई मीन नॉट ऑफकोर्स, तव्हांखे मां शायदि न ॿुधायो आहे, BTTC कॉलेज, बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज, 2 ॾींहंनि जो मास्टर क्लास रखियो हुयो मूंसां गॾु। त हिकु ॾींहुं यूट्यूब मास्टर क्लास हुयो, हिकु ॾींहुं इंस्टाग्राम मास्टर क्लास हुयो। त थ्रू आउट लॉकडाउन इन्हनि 2-3 कॉलेजिस मूंखे ॾाढो ख़ुशि रखियो आहे। एंड यू कैन सी इट मुंहिंजे आवाज़ में कि मां केॾी ख़ुशि आहियां। जंहिंमहिल बि इहे इवेंट्स थींदा आहिनि न, आई थिंक द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इज़ कि जेके स्टूडेंट्स आहिनि उहे जेकी महिनत कनि था उन्हनि खे करेक्टली जज कयूं, यू नो, छाकाणि त जज करिणो एंड ईअं मथां श्रियो नाले लाइ मूंखे जजिंग न करणी हुई। त हिकु ॾींहुं ख़ाली पोस्टर्स एंड लोगोस एंड पेंटिंग्स खे जज कयो, ॿिए ॾींहुं 3-4 कलाक वेही करे सभु राइटअप्स पढ़िया, पोम्स पढ़ियूं। एंड आई विश किथे अञा डिटेल्ड फीडबैक जो ऑप्शन हुजे हा, बट मूंखे वणिया जेके उन्हनि जे क्वेश्चनर में जेके कैटेगरीज़ जो मार्क्स ॾियण हुयूं जाम सुठे हुयूं। त इट शोज़ कि सॼो टीचिंग स्टाफ एंड स्टूडेंट्स इन्वॉल्व इन, ईअं न कि नाले लाइ क्लब ठाहे रखियो अथऊं त कुछ बि कयूं। त हा, आई वॉज जस्ट वेरी हैप्पी। एंड द ओवरऑल एक्सपीरियंस इन इवेंट जो ॾाढो सुठो हुयो। एंड आई थिंक HR कॉलेज माइट बी वन ऑफ माई फेवरेट कॉलेजिस। त बस मूंखे तव्हां सां इहो शेयर करणो हो कि मुंहिंजो HR कॉलेज जो जजिंग एक्सपीरियंस कीअं रहियो। मां अकेली जज हुयमि, मूंखे ॾाढो मज़ो आयो। एंड आई फील कि मां जस्टिस कयो इवेंट खे, छाकाणि मां काफ़ी टाइम ॾिनो, प्रॉपरली सभु जज कयो एंड स्टूडेंट्स सां एंगेज्ड हुयमि एंड
ज़ूम सेशन ते मज़ो आयो, ईअं लिप सर्विस न कई, कुछ भी मथां शुरू न कयो, जीअं हूअं बि हमेशह मां ॾींदी आहियां 100% कंहिं बि शइ खे, बट आई एम नॉट बोस्टिंग, आई एम जस्ट stating the fact. I hope तव्हांखे इहो वीडियो वणियो। इहो इवेंट एक्चुअली लास्ट मंथ हुयो, आई एम सॉरी एॾो टाइम लॻी वियो, मूंखे थोड़ी बिज़ी रही आहियां मां त, बट मूंखे इहो तव्हां सां शेयर करणो हुयो कि मुंहिंजो एक्सपीरियंस ईअं रहियो। भली सिंधी इवेंट न हुयो, बट हे सिंधी चैनल आहे, HR कॉलेज सिंधी मैनेज्ड कॉलेज आहे, एंड मुंहिंजो एक्सपीरियंस मूंखे सिंधीअ में तव्हां सां शेयर करणो हुयो। आई होप तव्हां ठीकु आहियो जिते बि आहियो। आई नो अञा ताईं असां ॾाढो डिफिकल्ट सिचुएशन में आहियूं, सॼी दुनिया हिन में गॾु आहे हिक ॿिए सां, त असां अकेला न आहियूं, असां सभु ॾाढो परेशान वारे वक़्त सां गुज़रूं था, वक़्त मां गुज़रूं था, सॉरी। ऐं कॾहिं कॾहिं मां कैमरा जे अॻियां ग्रामर जूं जाम चुकूं कंदी आहियां, माफ़ु कजो। बट पॉजिटिव रहणो आहे, सभु सुठो थींदो, नॉट कोविड पॉजिटिव, मेंटली पॉजिटिव एटीट्यूड रखणो आहे, एंड सभु ठीकु थी वेंदो। अलाह साईं ख़ैरु कंदो, भॻवानु महिर कंदो, एंड तव्हां जिते बि आहियो शल ख़ुशि हुजो। मिलूं था ॿिए वीडियो में। अगरि तव्हांखे इहो एक्सपीरियंस वीडियो वणियो त प्लीज़ हिन वीडियो खे लाइक कयो, मूंखे ॿुधायो हिकु कॉमेंट्स में तव्हांजी कॉलेज लाइफ जूं कहिड़ियूं यादूं आहिनि, एंड प्लीज़ सब्सक्राइब कजो चैनल खे, 11 बटन दबायो, घंटी दबायो, सुठा माण्हू थियो, ॾावा माण्हू थियो। मिलूं था ॿिए वीडियो में। थैंक यू, बाय।